मलकानी शरीफ में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के वज़ीफ़े की रक़म में नाजायज़ कटौती कंदड़ 2 डिवाइस होल्डर DSP टंडोबागो हथां गिरफ़्तार। पंगरियो थाने ते केस दाख़िल। वज़ीफ़े की रक़म में 1000 रुपया नाजायज़ कटौती कंदड़ डिवाइस होल्डर अज़ीम पिताफ़ी ऐं मुबारक शीदी गिरफ़्तार, जॾहिं त हिकु जवाबदार गुलाम अली लिगारी फ़रार थी वियो। पंगरियो पुलिस कटौती की शिकायत करण ते मथन गुनाह नंबर FIR 115/2024 कलम 40/420 PPC तहत FIR दाख़िल करे छॾी। SHO पंगरियो मौक़िफ़ अख़्तियार कंदे चयो त SSP बदीन तरफ़ां बेनज़ीर इनकम सपोर्ट जी बेनिफिशरी ग़रीब औरतुनि खां नाजाइज़ कटौती करण जो नोटिस वठी कार्रवाई जो हुकम ॾिनो। DSP टंडोबागो सेंटर ते छापो हणी कटौती कंदड़नि खे गिरफ़्तार कयो। कार्रवाई खां पोइ ॿियनि डिवाइस होल्डरनि सेंटर ते अचण खां जवाबु ॾेई छॾियो। BISP सेंटर मलकानी शरीफ ते मुस्तक औरतुनि जी वॾी रश मौजूदु। इंतज़ामिया तरफ़ां को नुमाइंदो न पहुतो। मुस्तक औरतूं अॼु बि बुख ते दरबदर थियण लॻियूं। रिपोर्ट अरशद अली हिंगोर जो लाड़वाइस न्यूज़ मलकानी शरीफ।